हेलो। हाँ हाँ हाणे ॻाल्हि ॿुध, 5 बोरियूं सीमेंट जूं ऐं जेको आहे हिकिड़ो हेल्थ जी जेकी आहे ट्राली जल्दी वठी अची कमु शुरू कराए। ऐं हा ॻाल्हि ॿुध, रिआयत ज़रूरु कराईंसि। हा ईअं न त वरी जेको आहे अॻे चकर वरी जेको आहे वधीक पैसा भरे अचे। हा रिआयत कराईंसि, मां अस्पताल आहियां। हा हा ट्राली चङी तरीक़े सां भराईंसि, ईअं न त वरी थोरी घटि भरे ॾेई। बाबा थोड़ा हा ट्राली थोरो, हा ठीकु आहे। बाबा थोड़ा आस्ते ॻाल्हाए, अस्पताल आहे, मरीज़ आहिनि हिते, दिलि जा मरीज़ आहिनि, ऐं थोरो महिरबानी करे आस्ते ॻाल्हाए। हाणे वञ बाबा वञ, परे थी यार, परेशान कयो जेके असांखे मिस्त्रियुनि तंग कयो आहे, वरी तूं मथो रहंदो थो करे कि हा यार तोखे न आहे यार, ॿियो हमरा आहे यार। वञ बाबा वञ, जान छॾ वञ। अजीब दुनिया आहे, चङाई चवण सां बि माण्हुनि खे तकलीफ़ थी पहुचे। ये चाय यारे मथो बीह रहिजांइ हिननि जे। हा कुझु सामान वरितो थी नी, हा रिआयत ज़रूरु कराईंसि। हा अस्पताल में वेही करे तू इन मरीज़नि ते रिआयत करे थो जो बाज़ार वारा तो ते रिआयत कनि। मां चवां थो बंदि कर या फोन बंदि कर। अबा होल्ड कर। होल्ड छा, मां चवां थो बंदि कर इहा मोबाइल वठ, बंदि कर। हाणे तूं आहीं केरु जो मुंहिंजी मोबाइल बंदि थो करे? तूं केरु थींदो मुंहिंजी मोबाइल बंदि करण वारो? शुक्र कर जो मासड़ कुआड़ी कबाड़ में विकिणी आयो आहे, न त एतिरो ॻाल्हाइण तोखे कोन ॼाण। ऐं टुकर करे छॾियईं। हाणे त डॉक्टरनि जेको आहे न परेशान थियनि हा, त हिन जी मलम पटी कयूं त किथां शुरू कयूं। कुआड़ी उहा बि ज़ंग वारी ऐं कबाड़ीअ को खणी अची। हल बस यार भाग भला थी, मां छा कयां। उन ॾींहुं बि मां मुंहिंजे घर जे भरिसां बि ऐं रड़ियूं करे हिकिड़ी माईअ सां ॻाल्हाए पियो। हा जानू मां तुंहिंजे लाइ अचु लखी तरह ते दीवान जे होटल ते फालूदो खारायां। अड़े ॻाल्हाइनि छा पियो, शुक्र करे जो ओड़ी महिल मां जेको आहे न वाशरूम में हुयमि, न त एतिरो ॻाल्हाइण कोन ॼायां मां तोखे। भाऊ तूं आहीं केरु? ऐं हा पाड़े वारी ॻाल्हि कंहिंसां न कजांइ यार, कंहिंसां न कजांइ भाऊ, हथ थो ॿधाए। मूंखे ॻाल्हि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं पाण रड़ियूं करे होका करे पूरी दुनिया खे थो ॿुधाई, पूरे महले खे थो ॿुधाई। हा जानू ॿी सै जो ईज़ी लोड बि कराए काफ़ी आहे, ऐं जेको आहे दीवान वारे होटल ते फालूदो बि खारायां थो अचिजांइ। ऐं हा ईद जा 3 जोड़ा बि तोखे वठी थो ॾियां। अबू ख़ुदा जे वास्ते तूं ॿुधाए त सही, तूं आहीं केरु ऐं तुंहिंजो मक़सदु छा आहे? बेज़ार सिंधी आहियां मां, बेज़ार। हिन मुआशरे जे बुराई मूंखे बेज़ार करे छॾियो आहे, पर पोइ बि हिमत करे कोशिशि कयां थो त हिन बेज़ार सिंधीअ मां को बेज़ार न थिए। पर पोइ बि हिते त ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर। आईंदा मां अहिड़ी ग़लती कोन कंदुसि। मूंखे माफ़ कर।